आह्वान। ओम महागणाधिपतेभ्यो नमो नमः। उमामहेशाभ्यो नमः। कुलदेवताभ्यो नमः। इष्ट देवताभ्यो नमः। ग्राम देवताभ्यो नमः। स्थान देवताभ्यो नमः। गौभ्यो नमो नमः। ब्राह्मणेभ्यो नमो नमः। गुरुवेभ्यो नमो नमः। ओम वारि देवता, तिथि देवता, नक्षत्र देवता, योग देवता, कर्ण देवताभ्यो नमो नमः। ओम सर्व ऋषिगण, सर्व देवगण, सर्व पितरगण, अहम श्री सत्यदेव कथा करिष्ये। भो भो शृण एवं स्वीकार कुरु इत प्रार्थना। वो श्री सत्यदेव की जय। ओम यद ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तवन्ति दिवैस्तवै वेदैः सामपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगा ध्यानावस्थेन तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुः सुरासुरगणा। देवाय तस्मै नमः। बोल श्री सत्यदेव की। सत्यव जी गाला है नैमकाशन जंगल में 88,000 ऋषि गता थे। परेशानी आए तही त सत्ययुग आहे। इते सब भगवान जा नाला वठन था, सुठा कम कन था, तदगति पाइन। सत्ययुग खां पोइ त्रेता युग ईंदो, त्रेता युग खां पोइ द्वापर ईंदो, द्वापर खां पोइ कलयुग ईंदो। कलयुग में धर्म जा जेके टे पावा खत्म थी वेंदा। सत्य ॻाल्हाइण छॾे ॾींदा, तपस्या करण छॾे ॾींदा, पवित्रता रखण छॾे ॾींदा। बाक़ी हिकिड़ी दया या जंहिंखे चइबो आहे परोपकार रहंदो। उन परोपकार सां ही कलयुग में इंसान सदगति पाए सघे थो। ऋषिनि ये पाण में ॻाल्हि त कई पे, पर अहिड़ी को ग्रंथ जी कथा हुजे जैसा कि कलयुग जे माण्हुनि जे पेप सदगति प्राप्त थिए। ऋषि 88,000 ऋषि सूत जी महाराज खे कोठिन था, हथ जोड़े करे सही आसन ॾेई करे प्रार्थना यही कनि था त कलयुग में कहिड़ी पूजा या कथा कजे जो थोरे समय लाइ पोइ हुजे ऐं तंहिंसां एतिरो पुण्य मिले त कलयुग जे माण्हुनि जी जेकी आहे सदगति प्राप्त थिए। श्री सूत जी महाराज ॾाढो ख़ुशि थो थिए, चए थो वाह, तव्हांजो प्रश्न जेको आहे सो जगत जो कल्याणकारी आहे। इन जो मां उत्तर सही ढंग सां मां तव्हांखे ॾियां थो। कलयुग में श्री सत्यदेव जी कथा हिकु महायज्ञ रूप में थींदी। उन कथा में जेको लिखियलु आहे, जे इंसान उहे नियम धर्म पालन कया त उनजी सदगति अवश्य थियण वारी आहे। ऋषि चवण लॻा कि हे महात्मा जी, असांखे ॿुधायो त हीअ कथा कहिड़ी आहे, केॾी महिल कजे ऐं कीअं कजे। श्री सूत जी महाराज चए थो हीअ कथा कंहिं बि समय करे सघिजे थी। करण कीअं कबे? भई सत्यदेव जी मूर्ति खणिजे, उन स्नान पाणी करे सुठे नमूने सां उन सजाइजे, श्रृंगार कजे, तिलक वग़ैरह ॾेई करे मालाऊं वालाऊं चाढ़े करे विहारजे ऐं कुझु प्रसाद नमूने सां जीअं उनखे भोग लॻाइजे ऐं उहो प्रसाद में उनजी कृपा ईंदी त उहो वरी प्रसाद नमूने सभिनी खे बांटजे। विधि त इहा ई आहे। कथा जो आहे, तव्हां पुछो आहे कथा कहिड़ी आहे? हीअ कथा उहा ई आहे जे नारद जे मन में कुझु प्रश्न आया हुआ ऐं श्री सत्यदेव ख़ुदि पाण जंहिं प्रश्न जो उत्तर ॾिनो आहे उहो लिखियो वियो आहे। असांजे ज्ञान प्रभु श्री व्यास जी मुनि लिखियो आहे ऐं उहो जेको आहे, जेको लिखियलु आहे उहो ग्रंथ नमूने सां आहे। इनखे सत्यनारायण कथा चइबी आहे। बोल श्री सत्यदेव की जय। 88,000 ऋषि ख़ुशि थी करे ॾाढो सवनि था, हथ जोड़े करे चवनि था श्री सूत जी महाराज खे असांखे विस्तार सां ॿुधायो हीअ कथा कीअं, नारद जे मन में कीअं प्रश्न उथिया, इहे सभु असांखे विस्तार सां ॿुधायो। सूत जी महाराज चए थो मां तव्हांखे विस्तार सां ॿुधायां थो, ध्यान सां ॿुधिजो, पर चवणो पवंदो पहिरीं त श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। बोल श्री सत्यदेव की जय की जय। सत्यदेव खे सुठे नमूने सां श्रृंगार बिगाड़ करे विहारियो अथव। हाणे श्री सत्यदेव जी उपस्थिति में असीं ही पहिरियों अध्याय शुरू करियूं था। पहिरियों अध्याय ईअं आहे कि देवर्षि नारद जेको आहे सो हिन मृत्यु लोक
जग में असीं रहूं था उनखे मृत्यु लोक चइबो आहे। जेको अचे थो उनजी मृत्यु अवश्य आहे, तंहिंजे करे हिनखे मृत्यु लोक चइबो आहे। मृत्यु लोक में अचे थो ऐं इंसाननि खां पुछे थो। इंसाननि खां छाजे करे पुछे थो? छाकाणि इंसान 184 जूनियुनि मां इंसान जी जूनी सभिनी खां उत्तम मञी वई हुई, जंहिंमें विवेक ऐं परमात्मा जो साक्षात अंश आहे। पुछे थो त छा तव्हीं सुखी आहियो हिते? पर इंसान बि जेके आहिनि ॿुधाइनि त असीं ॾाढा दुखी आहियूं। कारण पुछे थो त ॿुधाए थो भई असांखे धन कोन्हे, असांखे हीअ शइ कान्हे, असांखे संतान कोन्हे, असांजो नालो कोन्हे। अहिड़े नमूने सां कुझु न कुझु कमी पाण ॿुधाइनि पिया। नारद ॾाढो दुखी थो थिए कि अहिड़ी सुठी उच्च देह पाए करे इंसान बि दुखी आहे। बाक़ी हाणे ईश्वर छा करे? इहो मन में वीचार आयसि, प्रश्न आयसि। हथ जोड़े करे नारद जेको आहे सो प्रार्थना करे तो श्री सत्यदेव जी, हे सत्यदेव, हे विष्णु भगवान ये रूप में तई प्रकट थियो त मूंखे ॿुधायो इहा ॻाल्हि छो आहे कि उच्च देह मनुष्य करे बि मनुष्य जेको आहे सुखी न आहे, उनजो कारण छा आहे? श्री सत्यदेव पंहिंजे श्री मुख सां मुस्कुराए करे नारद खे चए थो, ॻाल्हि ॿुध नारद, इन जो कारण सिर्फ़ ही आहे त जंहिंमहिल वो मनुष्यनि खे उच्च देह ॾिनी हुई, विवेक वग़ैरह सभु ॾिनो आहे हिननि खे, 5 ज्ञानेंद्रियूं 5 कर्मेंद्रियूं हिननि खे ॾिनियूं आहिनि, तंहिं महिल मूं हुननि खे चयो त मुंहिंजी योग माया हिन संसार में अथव ऐं उहा जेकी आहे मोह हिकिड़ो जो पर्दो तव्हांजे अॻियां आणींदो, जो इंसान मोह जे पर्दे खे हटाईंदो उनजी ही सदगत थींदी। हो श्री सत्यदेव की जय। मोह कहिड़ो? मोह थींदो आहे जो पैसे ते, मोह थींदो तव्हांजे नाले जो ऐं मोह थींदो तव्हांजे रिश्ते नाते जो। जेसीं ताईं तव्हीं इंसान मोह खे त्याग न कंदा तेसि ताईं ही दुखी रहंदा। इहो पहिरियों मुंहिंजो विर्त रखिणो आहे तव्हांखे। ॿियो विर्त आहे त इंसान खे मूं तमामु सुठी वाणी ॾिनी आहे, उनजो उपयोग ईअं कजे त सत्य ॻाल्हाइजे, मिठो ॻाल्हाइजे। टियों जेको आहे सो विर्त रखियो इंसाननि खे मूं चयो इहो आहे त कपट जो व्यवहार न कजो। चौथों तव्हांखे विर्त रखिणो आहे कंहिंजी निंदा बि न कजो। पंजो विर्त रखिणो आहे त हमेशह दया मन में आणे करे परोपकार कजो। इहे 5 विर्त मुंहिंजा सत्यनारायण जा समझो ऐं ओड़े नमूने सां तई कंदा त हिन कलयुग में तव्हांजी सदगति थियण वारी आहे। बोल श्री सत्यदेव की जय। पर दुख जी ॻाल्हि आहे नारद जी कि इन्हनि इंसाननि खे एतिरी उच्च देह जब मिली त अभिमान में पइजी विया, मोह में पइजी विया ऐं दुखी आहिनि। नारद चए थो तंहिंजो मतिलब त कलयुग में के सदगति न प्राप्त करे सघंदो? श्री सत्यदेव चए थो छो न? कलयुग में घणेई अहिड़ा घर थी विया आहिनि, परिवार अहिड़ा थी विया आहिनि, अहिड़ा साधु संत थी विया आहिनि जिन जो मोक्ष छा थो चई, उन्हनि जो जेको आहे सदगति बि थी आहे ऐं मुंहिंजा अहिड़ा परम भक्त थिया जो मूं पंहिंजे ॿिए अवतार में उन्हनि सां मुलाक़ात बि कई आहे। बोल श्री सत्यदेव की जय। नारद ॾाढो ख़ुशि थो थिए ऐं चए थो ॿुधायो अहिड़ा कहिड़ा परिवार आहिनि? पाण शुरू करियूं था पहिरें परिवार खां, पर चवणो पवंदो श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। बोल श्री सत्यदेव की जय। अध्याय पहिरियों शुरू तो थिए त काशी नगरी में शतानंद नाम जो ब्राह्मण पई रहंदो हो। उहो ब्राह्मण त ज्ञानवान ॾाढो हूंदो हो, हर पूॼा जेकी आहे सुठे नमूने सां कंदो हो, पर उन पूॼा में जेको ज्ञान आहे सो विस्तार सां भक्तनि खे न ॿुधाईंदो हो। ऐं ज्ञान जो विस्तार भक्तनि खे न ॿुधाइबो त भक्तनि में श्रद्धा न थी या जजमाननि में श्रद्धा न थी। पढ़ी करे किताब त हर को करे सघे थो, जेको पढ़ियल लिखियल जजमान आहे सो पंहिंजे घर में पढ़ी करे सत्यनारायण जी कथा करे सघे थो, पर ज्ञान ॾियणु ब्राह्मण खे तमामु ज़रूरी आहे, हू न कंदो हो। इन जो परिणाम इहो थियो त जजमान आस्ते आस्ते घटि थींदा विया। हर को पंहिंजे घर में सत्यनारायण जी कथा लिखियल जेकी आहे सो पढ़ी करे ऐं कथा करण लॻा, प्रसाद वातरण शुरू थी वियो। ब्राह्मण खे धन धान सभु घटि थी विया। दान न ॾियणु, वस्त्र दान, द्रव्य दान, जेके बि ज़रूरत शयूं आहिनि सा न मिलनि। ब्राह्मण जेको आहे शतानंद ॾाढो दुखी थी वियो, ग़रीब थी वियो ऐं पंहिंजी ज़िंदगी में परेशान थी वियो।
त बिना जीवन जी सहूलियत खां मां कीअं अॻियां वधां। हाणे मुंहिंजी अवस्था बि बुढ़ापे जो अची वई आहे। मां हली करे घणनि माण्हुनि वटि भिक्षा नथो करे सघां। परेशान थी करे हथ जोड़े करे हिकु दफ़ा श्री सत्यदेव खे प्रार्थना करे थो कि हे सत्यदेव, हे विष्णु भगवान, तव्हीं असांखे ॿुधायो इन कारण छा आहे। हेड़ी उच्च देह बि ॾिनव, उच्च जात बि ब्राह्मण जी ॾिनव, तॾहिं मूंखे एॾा दुख आहिनि। प्रार्थना सचे मन सां करण सां ईश्वर असांखे हमेशह जेको आहे सो ॿुधंदो आहे, उहो दयालु आहे। हिन ब्राह्मण मथां बि श्री सत्यदेव दया थो करे ऐं हिकु ब्राह्मण जो रूप धारण करे जंहिंजी अवस्था उन ब्राह्मण खां वधीक आहे, वृद्धावस्था, हिकु ब्राह्मण थी करे उनखे ॿुधाए थो ऐं बाक़ाइदे उहो सत्यनारायण जी कथा खोले करे ॿुधाएसि थो, भई हिन में ही गुण आहे, ही ज्ञान आहे, तोखे ॾियणु खपे। ऐं सुठे नमूने सां उहा कथा अहिड़े नमूने सां करे थो त हाणे त जंहिं महिल हर को जजमान चवे भई कथा सत्यनारायण जी कराइणी आहे त काशी वारे पंडित जेको शतानंद ब्राह्मण आहे उनखे ई वठी अचो। उनजी कथा में ॾाढो आनंद ऐं अमृत जो वास थिए थो। हे नारद, हुन हर प्रकार सां हुनखे सुख वधी विया ऐं समय अनुसार जंहिं महिल हुनजी मृत्यु अचे थी त हुनखे सदगति मिले थी। सिर्फ़ सदगति न, मुंहिंजो परम भक्त थी वियो न, मुंहिंजा जेके बि 5 व्रत जेके मूं अॻियां पहिरीं ॿुधाया हुआ पालन कया ऐं मुंहिंजो परम भक्त थियण जे करे मूं जेको अवतार पोइ वरितो श्री कृष्ण भगवान जो ऐं हू थियो सुदामा। द्वापर जी ॻाल्हि आहे। द्वापर में सभिनि खे ख़बर आहे सुदामा ऐं श्री कृष्ण जो मिलाप कीअं थियो, कीअं रहण थियो इत्यादि। अहिड़े नमूने सां ॿिया बि घर आहिनि, ॿिया बि परिवार आहिनि जिन मुंहिंजे 5 व्रत जेके सत्यनारायण जा रखिया आहिनि। ऋषि मुनि ॾाढो ख़ुशि था थियनि। श्री सूत जी महाराज खे ॿुधाइनि था, हेॾा वरी श्री नारद जेको आहे सो हथ जोड़े श्री सत्यदेव खे चए थो, ॿुधायो ॿियो कहिड़ो परिवार आहे। ॿुधाइबो पर चवणो पवंदो। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, बोल श्री सत्यदेव की जय। ॿियो अध्याय इहो। पहिरें अध्याय में पाण खे ख़बर पई त मोह जो त्याग करणु ज़रूरी आहे। मोह चाहे पैसे जो हुजे या नाले जो हुजे या रिश्ते नाते जो। ॿियो अध्याय तो छा थो चवे, ध्यान सां ॿुधिजो। चए थो हिकु ॾाढो ग़रीब काठियार हूंदो हो। उनजो कमु हूंदो हो जंगल में वञी करे सुखियूं लकड़ियूं जेके आहिनि से गॾु करणु ऐं विकिरणु। उन मां जेको बि मिलंदो हो पंहिंजो परिवार हलाईंदो हो। हिकु दफ़ा छा थो थिए त उहो काठियार जेको आहे सो जंगल में थोरो देर सां पहुचे थो। सुकियूं लकड़ियूं ॿियो केरु खणी वियो हूंदो। काठियार खे ओतिरियूं सुकल लकड़ियूं न मिलनि। पियो गॾु करे समय लॻुसि, ॾाढो समय एतिरो लॻुसि जो हुनजो खाधे जो समय थी वियो। उञ अची बि लॻीसि ॾाढी जोर सां। काठियार वीचारो परेशान थी वियो उञ ऐं बुख सां। हुन पूरी कोशिशि कई अञा बि मां सुकी लकड़ियूं खणी करे कुल्हे ते रखां, पर उञ उनखे एतिरी लॻी जो हू 1 मिंट बि न बीह न सघे ऐं वीचार ईअं आयुसि पे त जे मूंखे तुरंत पाणी न मिलंदो त मुंहिंजा प्राण निकिरी वेंदा। बोल श्री सत्यदेव की जय। जंगल मां ॿाहिरि निकिरे थो त को घर ॾिसां ऐं उन घर में वञी करे पहिरीं त पाणी घुरंदुसि, देरि बिल्कुलु न कंदुसि। काठियार वीचारो उहो मन में वीचार करे निकिरे थो जंगल खां ॿाहिरि त ॾिसे थो त हिकिड़ो वॾो घर आहे ऐं उते वॾी हिकु समाज गॾु थियल आहे। उन ॾींहुं को संजोग सां हुजे पूर्णमासी ऐं हिकु सुयोग ब्राह्मण शतानंद जहिड़ो विद्वान ब्राह्मण कथा पे कई ऐं सॼो समाज जेकी आहे सा उन कथा में एतिरी मग्न हुई त केर पे न कोई हिन पासे हुन पासे निहारे। सॼियूं अखियूं जेकियूं आहिनि सो ब्राह्मण में ऐं कन जेके आहिनि से कथा में आहिनि। केन ध्यानु ॾिनो त भई केर ॿियो को आयो आहे। ही जेको काठियार सोचे वेठो त कंहिंजी दृष्टि मुंहिंजे मथां पवे त मां हुनखे इशारे सां चवां मूंखे पाणी ॾे त न त मां मरी वेंदुसि, पर केर बि हुन पासे निहारे कोन थो। सभी माण्हू जेके आहिनि कथा में मग्न आहिनि बिल्कुलु। इनखे चइबो आहे कारक अवस्था। जंहिं कारण सां केरु माण्हू अचे थो उन में इंडस्ड थी वञनि, उन में घिरी वञनि, गलतान थी वञनि। उहा अवस्था उन्हनि जी हुई। देरि थिए पई
हिन खे प्यास घणी लॻे पई, पर ही निहारे वेठो त केरु त निहारे, पर केरु कोन थो निहारे। आख़िर हुनजे मन में वीचार आयो काठियार जे त अहिड़ी कहिड़ी कथा पई थिए जो माण्हू ॿुधनि था ऐं अहिड़े नमूने सां मगन लॻा पिया आहिनि, केरु नथो निहारे कंहिं पासे। हुन पंहिंजो कन जो द्वार खोलियो आहे। इन जो मतिलबु थोरो ध्यान सां ॿुधिजो। बुख प्यास इहे कर्मेंद्रियनि जा जेके आहिनि से कारण आहिनि, ऐं जेके 5 मथाई ज्ञानेंद्रियूं आहिनि जंहिंमें 7 द्वार आहिनि ज्ञान जा, त कन जंहिं महिल खोलण सां ईअं थियो त भई हिकु ज्ञानेंद्रिय द्वार न खोलियो आहे काठियार। कन न भई कहिड़ी कथा पई थिए, जंहिं महिल कन ॾिए थो त ॿुधणु शुरू करे छॾे कथा। मूं पहिरीं चयो त कथा वाचक शतानंद ब्राह्मण जहिड़ो विद्वान पुरुष हो, ऐं बसि उनखे बि आनंद अचणु लॻो। आनंद एतिरो अची वियो त कथाउनि जा सभु अध्याय समाप्त थी विया। समय बि काफ़ी लॻो, कलाकनि में, ऐं हू आनंद में वेठो आहे काठियार। किथे बुख किथे प्यास, कुझु बि यादि कोन्हे। उनजो कारण इहो थियो त जे मनुष्य ज्ञानेंद्रिय जे जंहिं महिल वश में अचे थो त शरीर वग़ैरह ऐं कर्मेंद्रियनि जो जेको आहे सो कॾहिं बि ध्यानु नथो रहे। शाम थी, प्रसाद वग़ैरह मिलियो आहे कथा जो, प्रसाद खाधो त ख़ुशि थी करे ऐं कुझु खणी करे पंहिंजे घर में अचे थो। अची करे पंहिंजे ज़ाल खे ॻाल्हि थो ॿुधाए, चए थो प्रिय ही प्रसाद तूं खा। हिन प्रसाद में उहा कमाल आहे कि मूंखे एतिरी प्यास लॻी हुई त मां 1 सेकंड बि बिना पाणीअ जे रही न सघंदुसि ऐं मुंहिंजा प्राण निकिरी वेंदा। पर इहा ॻाल्हि कान थी। बिना पाणीअ जे कलाक केतिरा जेसि ताईं कथा न थी तेसि ताईं मां वेठो हुउसि ऐं मूंखे पाणी का घुर्ज ई कोन थी। सम्झ में ईअं अचे थो सभिनि खां असांखे मान्यता ॾियणु खपे ज्ञानेंद्रियनि जे बुख खे, कर्मेंद्रिय बुख खे असीं वधीक महत्व न ॾियूं। इहा ॻाल्हि हुन ज़ाल खे सम्झ में अची वई। ज़ाल चए थी हेॾा इहा ॻाल्हि आहे त छो न पाण सुभाणे ई उन ब्राह्मण खे कोठे करे कथा करायूं। सुभाणे थिए थी, काठियार तमामु सवेल वञे थो जंगल में। चङियूं उनखे जेके आहिनि सुक लकड़ियूं मिलनि थियूं, धन बि चङो मिले थो। उन धन मां कुझु त कथा जे लाइ व्यंजन माने सामग्री वठी थो अचे, फल वग़ैरह, ऐं कुझु जेको आहे सो पंहिंजे ख़र्च लाइ अची करे पंहिंजे ज़ाल खे ॾिए थो। ब्राह्मण खे कोठे करे पंहिंजे घर में कथा कराए थो। कथा जीअं मूं शुरू खां वठी जीअं प्रथम खां वठी कई, सॼी पछाड़ी ताईं कथा ॿुधई। सॼे परिवार खे एतिरो त आनंद आयो, मन में वीचार कई त बसि हाणे हर पूर्णिमासी ते मां छो न असीं कथा करायूं। छाकाणि इहे कथा ॿुधाए थी त हिकु इंसान जी जून मिलण सां असांखे छा छा कर्म करणु खपनि। बोल श्री सत्यदेव की जय। नारद ही सॼो परिवार इन कथा जे करे, सतनारायण कथा जे करे इहे मुंहिंजा 5 विर्त रखियई, मुंहिंजा परम भक्त थी विया। मरण खां पोइ सदगत थिए थी ऐं तोखे ख़बर आहे न मां परम भक्तनि सां मुलाक़ात कंदुसि। मूं जेको त्रेता युग में श्री रामचंद्र जो अवतार वरितो, सभिनी खे रामायण जी कहानी ख़बर आहे। मां नंढो भाउ लक्ष्मण ऐं सीता सां गॾु होसि वन में। चित्रकूट जी ॻाल्हि आहे, परेशान होसि किथे रहां। इहो इहो काठ जेको आहे सो निषाद माने उनजो नालो आहे, सॼे जंगल जो राजा को हो। उन मूंखे पंहिंजी दिव्य दृष्टि सां सुञाणे वरितो ऐं मूंखे हिकु सुठी पर्ण कुटी ठाहे करे ॾिनई, पंचवटी टाइप, जिते मूं 14 सालनि में 11.5 साल बिताया। अहिड़े नमूने सां ॿियूं बि आहिनि परिवार जिन ही सतनारायण जी कथा कराई आहे ऐं अपनायो आहे। नारद च ख़ुशि थो थिए ॾाढो। नारद चए थो ॿुधायो, जल्दी ॿुधायो, मूंखे ॾाढी आनंद पियो अचे। पाण पियो ॿुधाईंदासीं पर चवणो पवंदो। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। बोल श्री सत्यदेव की जय। जो अध्याय शुरू करियूं था।
ध्यान सां ॿुधिजो। ॿिए अध्याय में तव्हांखे ख़बर पई त कर्मेंद्रिय खां वधीक ज्ञानेंद्रिय जो ख़्यालु रखणु खपे। टियों अध्याय ईअं आहे त चंद्रचूड़ नाले जो हिकु राजा आहे। उहो राजा भद्रशिला नदी के किनारे ते वेहे थो। सत्यनारायण जो ॾींहुं आहे, पूर्णमासी, ऐं उनजी जेकी राणी ॾाढी धर्मात्मा हुई। राजा खे चए थी पाण अॼु श्री सत्यदेव जी कथा करायूं था। राजा ऐं राणी ॿई भद्रशिला नदी जे किनारे ते वेही करे श्री सत्यनारायण जी कथा जी जेकी तयारी कनि पिया। एतिरे में हिकु शाहूकार उतां लंघे थो ऐं ॾिसे थो त राजा ऐं राणी कुझु कमु कनि पिया। पुछनि था, हथ जोड़े करे पुछे थो त मूंखे ॿुधायो त हीअ कहिड़ो कमु करे रहिया आहियो। हथ जोड़े करे वरी विनती करे त मूंखे ॿुधायो, विस्तार सां ॿुधायो, हीअ छा पिया कयो। राजा चंद्रचूड़ चएसि थो त अॼु पूर्णमासी आहे, सत्यनारायण आहे। हीअ सत्यनारायण जी कथा जी तयारी आहे ऐं हिकु ब्राह्मण ईंदो ऐं सुठे नमूने सां कथा ॿुधाईंदो, जंहिं कथा में विस्तार सां लिखियलु आहे कि असांखे जो हेतिरी उच्च जून मिली आहे त असांजा कहिड़ा कहिड़ा कर्तव्य आहिनि, असांखे छा करणु खपे, छा न करणु खपे। शाहूकार इहो राजा जी ॻाल्हियूं ॿुधी करे ॾाढो ख़ुशि थो थिए त छो न वेझे, ख़बर त पवे त हिन इंसान जी देह में असांखे छा करणु खपे। कथा हले थी शुरू खां वठी पछाड़ी ताईं। हू जेको व्यापारी हो चङी तरह ॿुधे थो कथा, हर हिकु शब्द जेको आहे ध्यान सां ॿुधे थो। कथा समाप्त खां पोइ जेको प्रसाद जेको मिले थो उहो अची करे पंहिंजी घर में पंहिंजी स्त्री खे ॾिए थो। हुनजो नालो हो लीलावती। ऐं हुन कथा में मन में इहो आयुसि त हीअ कथा मुंहिंजी जेकी इच्छा पूर्ति ज़रूरु कंदी। मूंखे संतान कोन्हे, पैसो त धन घणेई आहे, पर हिन कथा जो एतिरो असर, एतिरी कृपा थींदी त असांखे संतान पींदो। ज़ाल खे चए थो, ॻाल्हि ॿुध, पाण खे जंहिंमहिल संतान थींदो त उन जे नामकरण ते असीं उन ब्राह्मण खे घुराए करे कथा अवश्य कराईंदासीं। बोल श्री सत्यदेव की जय। लीलावती जेकी स्त्री हुई, पतीअ जे मथां पूर्ण विश्वास कई ऐं उहा प्रसाद स्वीकार करे खाए थी ऐं श्री प्रभु सत्यदेव जी कृपा सां हुनखे समय अनुसार हिकु सुंदर कन्या उत्पन्न थिए थी। कन्या जे नामकरण जो समय आयो। हथ जोड़े करे लीलावती जेकी पंहिंजे पति खे चए थी त पाण कन्या खां अॻुवाट, संतान खां अॻुवाट मन में रखियो हो त जंहिंमहिल संतान थींदो उन जो नालो रखबो त असीं ब्राह्मण खे घुराए करे सत्यनारायण जी कथा कराईंदासीं। छो न करायूं पाण हींअर। पर चइबो आहे त मन में जेकी इच्छा हूंदी आहे उहा पूर्ति थी वेंदी आहे त वीचार अलॻि थी वेंदा आहिनि। पोइ ज़रूरत जे हिसाब सां ई जेको आहे सो मां इंसान हले थो। लीलावती जे पति पंहिंजी स्त्री खे चए थो त हीअं कयूं था, हींअर त पाण घर में थोरा ई त माण्हू आहियूं, पंहिंजी कन्या वॾी थींदी, पोइ हुनजी शादी कराइबी, चङा माण्हू बि ईंदा, वॾी कथा थींदी, हर कंहिं माण्हू खे इहा ख़बर पवंदी भई कंहिंजे घर कथा थी हुई। बोल श्री सत्यदेव की जय। हिन में संदसि नाले जो मोह त हो, ॿियो पंहिंजे वाणीअ सां कूड़ बि ॻाल्हाई। इहे सभु जेके आहिनि से पाप जे मथां चढ़िया। लीलावती हथ जोड़े चए थी ठीकु आहे, नालो हुनजो कलावती रखियो वियो इन जी कन्या जो। समय अनुसार कन्या वॾी थिए थी। कांचन नगर, पुराणो नालो कलकत्ते जो आहे। उतां सुठो हिकु वर जेको आहे सो हुनजे लाइक़ु जेको हो छोकिरो, हुन सां हुनजी शादी थिए थी। खूब धूमधाम सां शादी थिए थी। हथ जोड़े करे वरी लीलावती पंहिंजे पति खे चए थी, हाणे त सत्यनारायण जी कथा करायो, तव्हां हिकु दफ़ा टाड़ी आई आहे, हाणे त करायो, हाणे सभु माण्हू पाया आहिनि, घर में आनंद थींदो। वरी ही घोट हुनजो टारे थो, भई सुख मिले पियो, छाजे करे सत्यनारायण जी कथा कराया, मन में आयुसि। वाणीअ सां बि कूड़ो थो थिए, कपट जो व्यवहार हुन सां करे वेठो,
कहिड़े नमूने सां हुनखे सम्झाए पियो पंहिंजी ज़ाल खे, बाबा हिकिड़ी ॻाल्हि त ॿुध, हिन शादी में ख़र्च तमामु घणो थी वियो आहे, हाणे हीअं कयूं था, मां पक पोइ सतना जी कथा कराईंदुसि, मां ऐं नाठी वञूं था रत्नसार नगरी, हिनखे मुंबई नगरी चइबो आहे अॼुकल्ह, ॿुधल आहे त ॾाढी वॾी नगरी आहे, वॾो व्यापार थींदो आहे, माण्हू ॾाढो कमाईंदा आहिनि हुते, असीं ॿई ॼणा वञूं था ॿेड़ो खणी ऐं हुन नगरी में जेको आहे सो व्यापार करे खूब पैसा खणी ईंदासीं। अरे पोइ त कथा सिर्फ़ु असांजे घर में कान थींदी, सॼे शहर खे कोठबो ऐं थींदी वाह वाह थींदी, छा असां कथा कराई। ज़ाल वीचारी चुप थी थिए, ठीकु आहे, पर ॾाढो दुख थो थिएसि त मुंहिंजो पति हर वचन ते कूरो थो रहे, पैसे जो मोह अॻियां थो अचेसि, दया मुंहिंजे मथां कॾहिं कोन थो, ऐं ईश्वर जी निंदा पई थिए, हू ईअं सम्झे थो त मुंहिंजे मन में जेकी ॻाल्हियूं आहिनि सो ईश्वर खे ख़बर कोन्हनि, पर चुप थी रहे। हेॾां हुनजो पति ऐं नाठी ॿेड़ो खणी करे निकिरनि था मुंबई शहर या रत्नसार नगरी में, प्रभात जो पहुचनि था, ऊंधाया आहे ऐं सूर्योदय कोन थियो आहे। श्री सत्यदेव खे इहा ॻाल्हि करणु वणे, हिकु दफ़ा ठीकु आहे कपट कई, ॿिए दफ़ा बि कपट कई, मोह कई, इहा ॻाल्हि सही कान्हे। जेको इंसान पंहिंजी ज़ाल खे जेको आहे सो कपट व्यवहार करे धोखो ॾेई सघे थो, त इहो इंसान ॿियनि सभिनी खे धोखो ॾींदो, मुंहिंजी प्रजा खे कष्ट थींदो, हिनखे सबक़ सेखारणु खपे। बोल श्री सत्यदेव की जय। ध्यान सां ॿुधजो, ईश्वर कीअं सबक़ सेखारे थो हुनखे। ऊंधाए में पहुता आहिनि, किनारे ते वेठा आहिनि ऐं मन में वीचार, ॿई ॼणा मिलनि पिया, सुबुह थींदो, हे वॾी नगरी ॾिसबी, सोचींदासीं केॾो वॾो व्यापार करियूं ऐं घणे में घणो कमायूं। अहिड़े नमूने सां ही जेके आहिनि से पाण में वीचार विमर्श पिया कनि। हेॾां श्री सत्यदेव हुनखे शिक्षा ॾियण लाइ हे मास्तर नमूने सां छा रचना कई त रत्नसार नगरी जे राजा जे खजाने में उन टाइम ते चोरी थी थिए, चोर हुआ 2 ऐं राजा जे खजाने में चोरी थिए त मने छा आहे, चांदी आहे, सोन आहे, हीरा आहिनि, जवाहरात आहिनि, 2 चोर हुआ ऐं वॾा वॾा अछा कपिड़ा खणी आया हुआ हरू ॿधण लाइ। उन्हनि हरू ॿधियूं, पंहिंजे मथे ते रखियऊं ऐं भॼण लॻा। जीअं ई हू भॼनि था तीअं ई राजा जे खजाने खे रक्षक करण वारा जेके माण्हू आहिनि उन्हनि खे ख़बर पइजी थी वञे, उन्हनि पुठियां पकड़ण लाइ भॼनि था। बोल श्री सत्यदेव की जय। हू खणी पिया भॼन हरू ऐं ही उन्हनि जे पुठियां पछाड़ी ॾिठऊं चोरनि त ही त असांखे पकड़े वठंदा, ऐं जे पकड़े वठंदा त असांजी राजा मृत्यु कंदो, ऐं जे मृत्यु थी त पोइ ही चोरी पाप जी कमाई कहिड़े कम जी, असांखे त कमु कान ईंदी, असांखे त फांसी सज़ा मिली वेंदी। पोइ हुननि जे मन में वैराग्य थो अचे, मोह ख़तमु, हरूं था कनि फिटियूं, हरूं वरी रस्तो फिटियूं कयूं त किरनि थियूं, किरंदे किरंदे अहिड़े रस्ते ते अचनि थियूं ऐं अची करे उते बीहनि थियूं। सत्यदेव जी महिमा हुई त जिते हीअ सहुरो ऐं नाठी वेही करे जेके आहे प्लानिंग पे कयूं त सुबुह जो छा कंदासीं, हीअ कंदासीं, हो कंदासीं, उते अची पयूं ऐं चोर पाण त लिकी विया, अंधेरो हो, हरुनि खे ॾिसी करे उन ईअं सम्झो त भई इहे हरू जेके आहिनि चोरनि जे मथे ते आहिनि, अची करे पकड़ण लॻा। राजा जा जेके दूत आया साम्हूं सहुरे ऐं नाठी खे चोर सम्झी करे ऐं हरू खणी करे अची करे राजा खे ॾियनि था ऐं पाण पंहिंजी वॾाई करे ॿुधाइनि था त राजा असीं बिल्कुलु समय ते अनुसार पहुतासीं, छाकाणि ॿेड़ो पो ही ॿई चोर हुजा ही सभु सामान खणी करे हलाए किथे वञनि ना। राजा हुननि जे मथां ख़ुशि थो थिए, इनाम थो ॾे, पर मन में जेके आहे सा वीचार कोन आयुसि, क्रोध अची वियुसि, इनखे चइबो अहंकार, इनखे चइबो मोह जो नाले जो मोह, मां राजा ऐं हुन राजा जो हिन चोरी कई आहे। क्रोध अचेसि थो, क्रोध वश विवेक ख़तम, चए थो हिननि खे जेल में विधो ऐं अहिड़ो जेल ॾियोनि त कॾहिं जेको ही सुखी न रहनि। बोल श्री सत्यदेव की जय। हाणे ॿई नाठी ऐं सहुरो जेल में आहे, ॾींहं निबिरी विया, महीना निबिरी विया। हिन पासे
लीलावती ऐं धीअ आहिनि उ जेको बि धन वग़ैरह जेके छॾे विया हुआ उहे घटि थींदो पियो। उन्हनि जी कहिड़ी हालत थी मां तव्हांखे ॿुधाईंदुसि, पर पहिरीं त चवणो पवंदो। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, बोल श्री सत्यदेव की जय। महीना थी विया, कमाई कान्हे, कुछ बि कान्हे। घर में जेको धन हो सो आस्ते आस्ते ख़त्म थी वियो। चोरनि कई चोरी। हाणे श्री सत्यदेव जी कृपा तमामु घटि हुई। उन्हनि जी हालत अहिड़े क़दुरु हुई त श्री सत्यदेव कंहिंजी न करे। रोटी कपिड़ा और मकान सभिनी खे जेको आहे सो इज़त सां ॾे, पर हेॾां माता ऐं धीअ ॿई अलॻि अलॻि वञी करे घरनि मां भिक्षा करे ईंदा हुआ। तॾहिं मस जेका ॿिए वक़्त जी रोटी उन्हनि खे मिलंदी हुई। पर लीलावती ॾाढी सियाणी हूंदी हुई, ज्ञानी हूंदी हुई, सब्र बराबरि होसि। श्रद्धा हुई ईश्वर में, मन में इहा श्रद्धा हुई। उनजो कारण इहो हो त हुनजी धीअ जेकी कलावती हुई उहा भिक्षा करे अहिड़े नमूने सां भिक्षा कंदी, उन समय खे ॾिसी करे संध्या जे समय ते घर वापसि ईंदी हुई भिक्षा करे, ऐं श्री भॻवान जी आरती वग़ैरह जेके संध्या वंदन चइबो आहे कंदी हुई। लीलावती जे मन में इहा ॻाल्हि हुई, अरे पैसो न आहे त छा थी पियो, निर्धनता आहे पर असांजे घर में चरित्र त आहे। मुंहिंजी धीअ अहिड़ी श्रद्धा रखे थी भॻवान जे मथां, अॼु न सुभाणे न पढ़ी उहो दयावान आहे। असांजी परिस्थिती ज़रूरु सुठे मथी थींदी वेंदी, सभु सुख अची वेंदा आस्ते। ऐं जेको चरित्रवान आहे उनखे सुख त वरी मिलंदा। धनवान चरित्रहीन आहे त निर्धन अहिड़ो थींदो त वरी कॾहिं धन न मिले, पर निर्धन जे चरित्रवान आहे त उनखे अॼु न सुभाणे न पढ़ी धनवान थींदो ई, ईश्वर कंदो ई, ज़रूरी आहे। बोल श्री सत्यदेव की जय। हिकु ॾींहुं ॻाल्हि आहे, धीअ कलावती भिक्षा करे देर सां अचे थी। एतिरी देर थिए थी त अॼु जेको संध्या वंदन जेको उनखे माउ खे करिणो पियो, माउ जंहिंमहिल करे थी लीलावती मन में ॾाढो दुखी थी थिए त छा धन त असांजे घर मां वियो, सभु कुझु वियो, मूंखे चिंता न आहे, पर ही गुण छो मुंहिंजी धीअ मां वियो जो समय ते अची करे हुन संध्या वंदन न कयो। ईअं मन में वीचार अचनिसि पिया। मन में कुझु हमेशह ग़लति इंसान सोचींदो आहे, हिन बि ग़लति सोचियो पिए। एतिरे में कलावती जेकी आहे सा भिक्षा करे घर में प्रवेश करे थी। मां खे हथ जोड़े करे क्षमा याचना करे थी कि हे माता, मूंखे देर थी, अॼु तव्हांखे वंदन करणो पियो, पर उन जो कारण ॾाढो सुठो अथव, सही ध्यान सां ॿुधजो। मां जिते वेहीसि भिक्षा करण, उते श्री सत्यदेव जी कथा पई थी। पंहिंजे घर में केतिरनि दफ़ा ॻाल्हियूं थियूं आहिनि, सत्यदेव जी कथा करायो, तव्हां प्रार्थना कई आहे मन पिता सां, पर उन्हनि न कई आहे। पर मूंखे हिकु उत्सुकता, जिज्ञासा मन में हुई त इहा सतराणी कथा कहिड़ी आहे। जिते मां वेसि उते कथा पई थी। मुंहिंजे मन में आयो, छो न मां पूरी कथा ॿुधी पोइ अचां। मां उते वेही रहियसि, तंहिंजे करे मूंखे देर थी। ही प्रसाद आहे उन कथा जो, त ही खणो। पर उन कथा में इहो बि अथव, पंहिंजी माउ खे ॿुधाए थी त हरू भरू पैसे वारो करे न, तुलसी पत्र जेको आहे सो असांजे ईश्वर खे ॾाढो वणंदड़ आहे, ऐं तुलसी पत्र सां बि कथा करे सघिजे थी। पाण ग़रीब आहियूं, जे पाण तुलसी पत्र सां कथा करे सघूं त ॾाढो सुठो थींदो, भॻवानु असांजे मथां महिरबान थींदो। इहा ॻाल्हि उन माउ खे वणी वई। उन पंहिंजे में प्रतिज्ञा कई, हिकु प्रकार सां प्रण कयो या संकल्प कई त अचण वारी जेकी बि सत्यनारायण जो ॾींहुं हूंदो, असीं अवश्य श्री सत्यदेव जी कथा तुलसी पत्र सां ई कंदासीं। बोल श्री सत्यदेव की जय। समय अचे थो, तुलसी पत्र ते ॿई मां ऐं धीअरूं वेही करे कथा कनि थियूं। प्रसाद थोरो बांटबो आहे त उहो तुलसी पत्र हिकु करे जेको आहे सो अड़ोस पड़ोस में बांटण वई आहे। प्रसाद नमूने सभु पुछनि था, ही छाजो प्रसाद आहे? हथ जोड़े चए थी त भई असांखे ॿियो त कुझु कोन करे सघियासीं, श्री सत्यदेव जी कथा असां कई आहे। अॼु पूर्णमासी हुई त तुलसी पत्र से असां कथा कई आहे। माण्हू ॾाढा ख़ुशि थिया हिन जी श्रद्धा खां ॾिसी करे। मन में वीचार कयूं ऐं चयूं सभिनि आस पड़ोसन वारे त छो न पाण मिली करे हिन जे घर वेंदासीं, अॻी जेकी सतरी कथा थिए त उनखे सुधारींदासीं, सुठे नमूने सां कंदासीं। ही त वीचारा ग़रीब आहिनि,
ॿी जी सत्यनारायण कथा जीअं थिए थी उनजे घर में, लीलावती जे घर में, त हाणे सिर्फ़ तुलसी पत्र न हुआ, को फल खणी आयो, को चूड़ी खणी आयो, को कुछ खणी आयो, को कुछ खणी आयो, कुछ उन्हनि जे सुखनि जा सामान बि जेके आहे दान में कोई ॾिना, के कुछ ॾिना। हिकु प्रकार सां उन्हनि जी ग़रीबी आस्ते आस्ते जीअं सत्यनारायण कथाऊं थींदी पई वयूं, उनजी ग़रीबी हटंदी वई ऐं हाणे हू सॼो घर लीलावती ऐं धीअ सुखी सां घर न घर में रहण लॻा ऐं हर सत्यनारायण जी पूर्णमासी ते श्री सत्यनारायण जी कथा कंदा हुआ। मन में हिकु दफ़ा वीचार थो अचेसि कि हे सत्यदेव, तव्हां सभु सुख असांखे ॾिना आहिनि, पर अञा बि हिकु सुख असांखे ॾियो। काफ़ी ॾींहं थी विया आहिनि, मुंहिंजो नाठी ऐं मुंहिंजो पति किथे आहिनि, उन्हनि जो मंगलचार समाचार बि कोन्हे। ॾाढा दुखी असीं आहियूं। हाणे सहन नथो थिए इन्हनि जो वियोग। कृपया असांखे उन्हनि सां मुलाक़ात करायो, जिते हुजनि उन्हनि जा कल्याण करियो। ईश्वर दयालु आहे। हे नारद, उनजो जेको आहे सो प्रार्थना स्वीकार करे थो श्री सत्यदेव ऐं हिकु रचना रचे थो। रचना इहा आहे, उन राति जेको रत्नसार नगरी जो राजा हो उहो सपनो थो ॾिसे। सपनो इहो थो ॾिसे त हिकु साधु संत अची करे उन राजा खे चए, चओ राजा तूं उथ बाबा, तो जेको इन ॿिन खे चोर सम्झी करे जेल में विझी करे कष्ट ॾिनो आहे, उहो चोर त हुआ ई कोन। तो अन्याय कयो आहे उन्हनि जे मथां, सिर्फ़ु न उन्हनि जे मथां पर हुनजे परिवार मथां बि तो अन्याय कयो आहे। जेको परिवार हुनजे कमाई ते हलंदो हो, तो वॾो पाप कयो आहे। तो एतिरो पाप कयो आहे, जेकर सुबुह ताईं जो तो हिननि खे न कढियो, हिनखे ख़ुशि न कई, त तुंहिंजो सर्वंश नाश थी वेंदई। तो उन्हनि खां इहो पुछो बि कोन त वाकई चोरी तव्हां कई हुई या न कई। तूं क्रोध में है। राजा खे क्रोध करे न करणु खपे। न्याय वक़्तु हमेशह जेको शांत रहे, तॾहिं सही न्याय थींदो। राजा जे मन में बराबरि ॻाल्हि आई। सुबुह जो मंत्रियुनि खे कोठे तो, भाई हीअ ॻाल्हि थी वई आहे मूंखां भुल, ऐं इहो सपनो मूं ॾिठो आहे। मंत्री जेको आहे राजा जी आज्ञा सां उन्हनि खे कढनि था। नाठी ऐं सहुरो ॿई निकिरा जेल मां ऐं उनखे सुठे नमूने सां आदर सत्कार ॾेई करे, सनानु पाणी करे, खाराए प्यारे वस्त्र वग़ैरह सां ॾेई करे राजा हथ जोड़े करे माफ़ी वठे थो। चवनि थो बाबा अलाए कहिड़े अभाग्यवश इहा ॻाल्हि तव्हांजी थी। नाठी ऐं न्याणियुनि खे त ख़बर हुई त असां कहिड़ो अभाग्यवश, कहिड़ो असां पाप कयो हो। ख़ैर, मां हाणे तव्हांखे राजा थो चवे त तई केतिरो धन हिते कमाइण अचो हा ऐं केतिरो कमायो हा, सोचे करे मूंखे ॿुधायो, छाकाणि मां उहो धन तव्हांखे ॾियणु थो चाहियां। बोल श्री सत्यदेव की जय। श्री सत्यदेव सोचो कि सच ॻाल्हाईंदा, पर वरी लालच, पैसे जो मोह, ॿई मिली करे चवनि था जेको कमाइनि उन्हनि जो बीणो था ॿुधाइनि। बीणे में कूड़ आहे, पाप आहे। महाराजा हेतिरो कमाया हा। श्री सत्यदेव ॾाढो दुखी थो थिए। कष्ट ॾियण खां पोइ बि सदबुद्धि न आई। माण्हू चवंदा आहिनि कष्ट में सदबुद्धि ईंदी आहे ऐं सुख में बुद्धि वधंदी आहे, अहंकार वधंदो आहे, पर अञा बि न सत्य न ॻाल्हाए। राजा चए थो उहा त ॻाल्हि ठीकु आहे। राजा जे मन में आयो त ओतिरो धन त ही कमाइनि हा फ्री थी करे, पर ही जेको कष्ट मुंहिंजे करे सहे अथनि उनखे छा उनजे प्रायश्चित मूंखे करिणो आहे। त राजा उनजे धन खे बीणो करे ॾेई छॾईंसि। बाबा वठ, बीरो भरियो पियो आहे सॼो। बाबा वञो हाणे, ख़ुशि थियो। बीरो सॼो भरियो पियो आहे, ॾाढा ख़ुशि थियनि ऐं हेॾां हीअ त ख़ुशि थियनि था। श्री सत्यदेव ॾाढो नाराज़ थो थिए। छा कजे, मनुष्य जीवन लाइक़ु त आहिनि ई कोन, पर हिन जी मृत्यु मां नथो करे सघां, छाकाणि त हिन जी धीअ ऐं ज़ाल जेके आहे मुंहिंजा भक्त आहिनि। ख़ैर, कुझु त कष्ट ॾिया न जे सदबुद्धि अचे। हिकु ढंढी सन्यासी रूप में अचनि था ऐं पुछेसि थो बसि मन सच ॻाल्हाइनि त तुंहिंजे ही ॿेरे में आहे छा जो ॿेरो सॼो अंदरि भरियो पियो आहे, अंदरि ताईं पहुची वियो आहे, पाणीअ जे किनारो को ॾिसण अचे, कहिड़ो वज़न आहे हिन में अंदरि। हिते हिननि खे जेके मन में वरी साई ॻाल्हि आहे, हीअ त कोन्हे भई चोर आहे मुंहिंजी चोरी करे वेंदा या छा, मोह कूड़ थो ॻाल्हाए। साधु संत खे चए थो कुझु कोन्हे, हिन में कख ऐं पन आहिनि। साधु संत चयो तथास्तु। वाकई जंहिंमहिल ही सनानु पाणी करे जंहिंमहिल अचनि था ऐं ॾिसनि था ॿेरो बिल्कुलु हल्को थी करे मथे वियो आहे, लियाको पाइनि था। अरे किथे हीरा, किथे जेवरत, जेको धन जेको राजा ॾिनो सो काई कोन्हे।
ही त कख ऐं पन आहिनि, वञूं पिया घर। हाणे घर कख पन खणी वञूं, इन जो कारण छा? नाठी ॿुधाएसि तो सहुरे खे, बाबा ॻाल्हि ॿुध बाबा, पाण हिकु संत पुरुष सां जेको आहे उहो सभु ॼाणण वारो हो, पाण कूड़ ॻाल्हायो हुन सां। उहो साम्हूं संत वेठो हो, ॿई वञी करे दंडवत प्रणाम कनि था ऐं हथ जोड़े करे चवनि था, मूं तव्हां सां कूड़ ॻाल्हायो हो, महिरबानी करे असीं घर वञूं था, जेको बि असांखे धन हिन ॿेरे में हो उहो असांखे भरे ॾियो। संत पुरुष दयालु आहिनि, सज़ा त सिर्फ़ु इन लाइ ॿेरनि खे सदबुद्धि अचे। तथास्तु करेसि थो, पूरो ॿेरो भरिजी करे घर में अचे थो। घर में जंहिं महिल अचनि था, तंहिंखां पोइ छा थो थिए इहो ॿुधाइबो, पर चवणो तव्हांखे चवणो पवंदो। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, बोल श्री सत्यदेव की जय। हे नारद, ध्यान सां ॿुधजांइ। उहो परिवार जंहिं महिल अचे थो त हुन छा कयो, पंहिंजे माण्हुनि खे मोकिलियो हुनजे घर, पंहिंजे घर में, ऐं संजोग सां उन ॾींहुं उनजी परीक्षा वठण लाइ पूर्णमासी हुई, ऐं लीलावती नियम रूप सां जेके आहे सा उनजे घर में जेको आहे सो श्री सत्यदेव जी कथा पे हली। सत्यदेव जी कथा हींअर 4-5 माण्हू न, वॾी सभा, माने सॼो मोहल्लो ईंदो हो, ऐं ज्ञानवान पुरुष जेको कथा कंदो हो, ॾाढो आनंद सां वेठा हुआ सभु। एतिरे में राजा जा कर्मचारी, दूत या नौकर सम्झजनि, उहे अचनि था, अहवाल ॾियनि था त असीं पहुची विया आहियूं। उहे अहवाल इन लाइ खणी आया त भई असीं पहुचिया आहियूं त भई खाधो पीतो ओड़े हिसाब सां ठाहिनि सुख जा सामान। पर इहो ॿुधी करे त असीं अची विया आहियूं त हिते अची वियो तव्हांजो रिश्ते नाते जो मोह। रिश्ते नाते जे मोह जे करे माता जेकी आहे सा तुरंत जेकी आहे उहो थिए थी, ऐं पंहिंजे त मां त वञा थी उन्हनि सां मुलाक़ात करण, ऐं आस्ते सां कन में पंहिंजी धीअ खे चए थी, तूं बि निकिरी हली अचिजांइ। बोल श्री सत्यदेव की जय। लीलावती ऐं कलावती जंहिं महिल पहुता आहिनि जिते ॿेरो हो, श्री सत्यदेव खे इहा सही ॻाल्हि कान लॻी। समाज जो अपमान करे, कथा जो अपमान करे, ब्राह्मण जो अपमान करे, ऐं मोहवश हीअ जल्दी हली आई बिना कंहिंखे इतला करे, क्षमा याचना करे। इहो हिकु वॾो पाप आहे। श्री सत्यदेव जी कृपा सां मां ऐं धीअ खे न को ॿेरो ॾिसणु अचे, न को नाठी। बाक़ी सभु हुआ, सभिनि सां मुलाक़ात कई, ॿुधाई भई छा थियो, ही किथे आहिनि, सभु वाइरा थी विया आहिनि ई कोन, ॿुॾी विया, छा थिया, ॾाढो दुख थियो। मिलण जे टाइम ते वरी वियोग, ॾाढो दुख थियो। दुखी थी करे पछाड़ी ॾिठूं त हाणे ॿियो त को चारो कोन्हे। कलावती जेकी आहे सा चाहे थी त मुंहिंजो पति न आहे त मां बि कान रहंदसि। उहा जेके आहे पंहिंजे पति जी चाखड़ियूं जेके चरण पादुका चइबो आहे उनखे खणी करे पाण जो टिपो ॾेई करे पंहिंजो सती थियण थी चाहे। जीअं ई मुंहिंजे मन में वीचार अचे थो त हे नारद, असांजो सत्यदेव ॾाढो दयालु आहे, उनखे वीचार आहे, इनखे चइबो आहे आकाशवाणी। छाकाणि असांजा वीचार जेके आहिनि उहे आकाश तत्व आहिनि। मन में वीचार थो अचेसि, बाबा ही जेको तई दुख ॾिसी रहिया आहे उनजो कारण सिर्फ़ु इहो आहे त तव्हां समाज जो अपमान कयो आहे, कथा जो अपमान कयो आहे, ब्राह्मण जो अपमान थियो आहे। स्वयं भगवान जेको आहे हिकु प्रकार सां उन गिलान थी आहे, निंदा थी आहे। इहो वॾो पाप तव्हांजे मथां चढ़ियो आहे। उनजो कारण इहो ई आहे त तई दुख ॾिसो वेठा, तई उते वञो, पंहिंजे घर कथा पूर्ण ॾिसो, पूरी करे ईंदा, ऐं चणा मथे छटकारो हिते कंदा, तव्हांखे सभु कुझु सुख मिलंदो। बोल श्री सत्यदेव की जय। इहा ॻाल्हि जेकी आहे सा कलावती पंहिंजे माउ खे ॿुधाए थी। मुंहिंजे वीचार में हीअ आयो आहे, मां बराबरि मञे थी, इहा ॻाल्हि बिल्कुलु सही आहे, हलो पाण हलो घर। घर अचनि था, ॾाढो श्रद्धा सां कथा वग़ैरह ॿुधी करे प्रसाद व्रसाद थोरो खाई थोरो छॾे, ऐं चणा मथे जो छटकारो कनि था उते ॿेरे ते, जिते ॿेरो न हो उन स्थान ते सभु कुझु ॾिसणु अचनि था। गले वले मिलनि था, ॾाढो हिक ॿिए सां नाठी पाहे, ॿेरो पाहे, ऐं वियोग त हो हींअर मिलन थियो आहे। मन में वीचार करण लॻा, सॼो परिवार मिली करे चवणु लॻो त हीउ आनंद किथां कीअं आयो। हीउ आनंद सिर्फ़ु श्री सत्यदेव जी कथा करायो आहे। हाणे पाण हिन घर में अवश्य हर पूर्णमासी सत्यदेव कथा कराईंदासीं, ऐं कराईंदा हुआ। हे नारद, कथा में
ऐं जेको बि आहे मुंहिंजा विर्त उन्हनि धारण कया, 5 ई विर्त। मोह जो त्याग कयूं, वाणी में मिठास सचाई अची वेन, कपट जो व्यवहार छॾे ॾिनो, दया परोपकार कंदा हुआ ऐं कंहिंजी निंदा न कंदा हुआ। मुंहिंजा परण भक्त थी विया। त हिननि भक्तनि सां मुलाक़ात त करणी आहे मूंखे। मूं अवतार वरितो सतयुग में बद्री विशाल जो, ऐं ही थिया राजा मोर ध्वज जो परिवार। ऐं हिन राजा खे मूं पंहिंजे ई दरबार में विहारियो न्याय करण लाइ। अहिड़े मिन सां मूं हुन सां मुलाक़ात कई, राजा मोर ध्वज ऐं बद्री विशाल जी कहानी अलॻि आहे। अहिड़े नमूने सां मां भक्तनि सां मुलाक़ात कंदो आहियां। ॾाढा ख़ुशि थिया। नारद ख़ुशि थो थिए, वाह, मने कलयुग में बि इहे ॻाल्हियूं आहिनि। वाकई सत्यनारायण जी कथा जो एॾो महत्व आहे। चए थो ॿुध, ॿियो बि आहे हिकिड़ी जेको ॿुधाए मां तोखे। नारद ॾाढो ख़ुशि थो थिए, चए थो चओ, असीं बि चवंदासीं पर चवणो पवंदो। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, बोल श्री सत्यदेव की जय। नारद, शुरू में मूं तव्हांखे ॿुधायो हो नारद, त मनुष्यनि खे मोह छॾणु खपे। मोह टिनि जो आहे, पैसे जो, उहा कथा थी वई। मोह जो आहे रिश्ते नाते जो, उहा बि कथा थी वई। टियों मोह आहे नाले जो, अहंकार। कथा हुनजी इहा आहे त हिकु तुंग ध्वज नाले राजा हो। उहो राजा चक्रवर्ती राजा हो, उन झंडो सभिनि खां ऊंचो। उन राजा जो परिवार बि तमामु घणा वॾो परिवार, 500-600 माण्हू हिकु परिवार में। सम्झी सघो था, कंहिंजो बर्थडे, कंहिंजो शादीअ जो ॾींहुं, कंहिंजो जणिया, कंहिंजा कुझु, हर ॾींहुं जेको आहे सो उते मेलो हूंदो हो। हुन घर में आनंद ई आनंद हूंदो, सुख जो सायो हूंदो हो हमेशह। अहिड़े आनंद घर में राजा ॾाढा ख़ुशि हुआ। राजा ऐं राणी ॾींहं कीअं पियो निंबरिया ख़बर न पई। हिकु ॾींहं जी ॻाल्हि आहे, राजा जे मन में अचे थो शिकार करणु निकिरां। शिकार करणु निकिरे थो त वन में घुमे पियो, शिकार नथो मिले, पियो घुमे, समय थी वियो उन खाधे जो। राजा त उअई बुख सही कोन सघंदा। राजा चयो, बाबा हाणे छॾ शिकार, वन खां ॿाहिरि निकिरां, कंहिंखे ॾिसां या फल बल हुजनि बगीचे में त खाई करे पेट जी भूख मिटायां। जीअं ॿाहिरि निकिरे थो त छा थो ॾिसे थो त हिकु बड़ जो वण आहे। संयोग जा उन ॾींहुं पहुचे पूर्णमासी। सत्यनारायण कथा जेके आहिनि, इहे ग्वाला मिली करे उन वण जी छाया जे हेठि वेही करे कथा पिया कनि। बोल श्री सत्यदेव की जय। राजा जंहिं महिल उन्हनि जे पासे में अचे थो, अहिड़ा ख़ुशि थियनि था पाण में, आस पास केॾा ख़ुशि थिया। कथा त हले पई त वाह सत्यदेव, असांजो पालक ख़ुदि बिना निमंत्रण जे अची वियो आहे, तुंहिंजी हेड़ी महिमा। ॾाढा ख़ुशि था थियनि। मन में वीचार आहिनि। कथा समाप्त थिए त पहिरियों त असांखे पंहिंजे पालक खे प्रसाद ॾियणु खपे, ऐं हूअं बि श्रेष्ठतम व्यक्ति खे प्रसाद ॾियणु खपे। कथा में श्रेष्ठतम व्यक्ति जेको आहे, पहिरीं त आहे ब्राह्मण जी कन्या, ॿियो नंबर ख़ुदि ब्राह्मण पाण जेको कथा करे वेठो। हिते राजा आहे श्रेष्ठतम। उहो जंहिंमहिल कथा पहिरें जेको आहे सो दोने में, राजा त ओचितो आयो हो, दोने में उनखे प्रसाद ॾियनि था। दोनो त ई सम्झो था न, पतनि जो ठहियल कटोरो। राजा मन में वीचार करे थो, अहंकार वश, अरे मां बि जेको आहे सो दोने में खां प्रसाद, ऐं हू बि प्रजा जेके हेतिरे नंढी जात वारा उहा बि खाइनि, त राजा ऐं प्रजा में केतिरो फ़र्क़ु रहियो। राजा जे मथां अहंकार जो वासो हो, जात पात जो वासो हो, ऊच नीच जो वासो हो। राजा जेको आहे सो प्रसाद जो त्याग करे थो, नथो खाए, पट में छॾे थो ॾे ऐं पाण हली थो वञे। राजा जंहिंमहिल प्रसाद माने परम स्वाद आहे, ज्ञान जो स्वाद। हुन खाधे में जंहिंमें भक्ति थींदी आहे, श्रद्धा थींदी आहे, उन में ज्ञान जो स्वाद हूंदो आहे। जेको माण्हू खाईंदो आहे उहो थोरो ज्ञानी थी वेंदो आहे, ऐं जेको माण्हू छॾींदो आहे उहो अज्ञानी थी वेंदो आहे। हिते राजा उन प्रसाद खे छॾियो आहे त अज्ञानी थी वियो। हिकु अज्ञानी राजा न को राज हलाए सघे, न को घर में सभु बाती का भुल करे अलॻि थी विया। ऐं होॾां जेको चक्रवर्ती राजा हो, उहो हाणे सिर्फ़ु नंढो हिकु राज जो राजा थी वियो। बोल श्री सत्यदेव की जय। हिकु ॾींहुं, कुझु ॾींहं ईअं निंबरिया,
हिकिड़ी ॾाढो दुख थियुनि। राजा ऐं राणी मिली करे चवण लॻा, कहिड़ा ॾींहं सुठा हूंदा हुआ, तव्हांजो राज बि वॾो हो, असांजे घर में बि हमेशह मेलो कोन लॻो पियो हूंदो, अहिड़ियूं भुलियूं कयूं अथऊं त पाण अकेला रहिजी विया आहियूं। हाणे हीउ जीवन जेको आहे सो वधीक न खपे असांखे, असां ॾाढा दुखी आहियूं। राजा चए थो, प्रार्थना करियो था श्री सत्यदेव खे, हे सत्यदेव, हे ईश्वर, असांखे ॿुधी ॾे, असांजी कहिड़ी ग़लती थी आहे जो हीअ सुख जा ॾींहं निकिरी करे अहिड़ा दुख में पहुता आहियूं। श्री सत्यदेव दयालु आहे, दया करे तो उन वीचार आणे थो, हे राजा, अहंकार वश, नाले वश, नाले जो अहंकार तोखे हो, जिते तूं वेहे उहे ग्वालनि जेको आहे तोखे प्रसाद, केॾा ख़ुशि थी करे उन्हनि प्रसाद ॾिनो ऐं तो प्रसाद छॾे करे उन्हनि खे नाख़ुशि कयो आहे। दुआऊं वठण जे अॻियां जेको आहे सो तूं उनखे दुख ॾिनो, इहो पाप तोखे वॾो लॻो थिए ऐं तंहिंजे करे हीअ सभु ॻाल्हियूं थियूं आहिनि। इन जो प्राश्चित तोखे करणो पवंदो ऐं उते वञी ई करणो पवंदो। राजा खे इहा ॻाल्हि समझ में अची वई। ॿी पूर्णिमासी ते वरी राजा उहो ई रस्तो वरितो आहे ऐं बराबरि ग्वालनि खे ॾिठई त सत्यनारायण जी कथा कनि था। जीअं राजा पाण खे ग्वालो सम्झी करे ग्वालनि जे विच में वेठो आहे ऐं श्रद्धा सां वेठो आहे, ॿुधे थो कथा। कथा खां पोइ जो प्रसाद मिलियो अथसि सो पंहिंजे अखियुनि ते रखियो अथसि। अखियुनि मां ॻोढ़ा जेके आहिनि से भक्ति जा, श्रद्धा जा ॻड़नि था ऐं जंहिंमहिल हीअं करे थो त जेके बि ग्वाला अहिड़ा ख़ुशि थियनि था, हा हा हा, वाह रे राजा, छा नम्रता अथसि, असांजो प्रसाद अहिड़े आदर ऐं सत्कार सां कनि था, उनखे सुठियूं सुठियूं शुभ इच्छाऊं मिलनि थियूं राजा खे ऐं इहे पाप उन जा जेके कटिजनि था। आस्ते आस्ते राजा जेको अज्ञानी हो सो ज्ञानवान थी थो वञे। हुन जेकियूं बि भुल राज हलाइण में या परिवार हलाइण में कयो, उहा हुनखे ख़बर पइजी वई। हटायईं उहो सभु ॻाल्हियूं ऐं वरी साॻिया उनजो परिवार बि वॾो थी वियो ऐं राजा जो राज बि वॾो थी वियो। चक्रवर्ती राजा तुंगध्वज नाले जो राजा, तुंगध्वज नालो हुनखे वरी अची वियो। अहिड़े नमूने सां हिन सत्यनारायण जी कथा जेकी आहे सा जेके आहे एतिरो उनखे ज्ञान ॾिनो। हे नारद, पोइ तोखे ख़बर आहे हीअ राजा जो सॼो परिवार जेको आहे श्री सत्यदेव जी कथा पियो कराईंदो हो हर पूर्णिमासी ते ऐं एतिरो तनखे पुण्य मिलियो त जंहिंमहिल सतयुग जो नाश थिए थो, प्रलय थी वञे, तंहिंमहिल मूं हिकिड़ा ॿेड़ी जेकी आहे में इन ॿिन्हिनि खे विहारियो, राजा ऐं राणी खे। कुझु ऋषि या कुझु ॿिज विझी करे, छाकाणि त वरी नई दुनिया शुरू करणी हुई, उहो कलयुग हो। कलयुग ईंदा पिया आहिनि, वेंदा पिया आहिनि, कलयुग ईअं हर को इहे चक्र आई आहे। मूं छा कयो, मत्स्य रूप, मछली जो रूप धारण कयो। शेष नाग खे मूं जेकी आहे सा डोरी ठाही, उहो शेष नाग विचरजी वियो किथे नाव में, ऐं नाव में ही सभु वेठा हुआ, ॾाढो सुरक्षित थी करे हिकु स्थान ते पहुता। मूं उन्हनि राजा राणी खे चयो, अॼु खां वठी तुंहिंजो नालो मनु आहे ऐं हिन जो आहे शतरूपा। मनु ऐं शतरूपा आहे ऐं कलयुग तव्हांजे जेके आहे खां उत्पन्न थींदो। तंहिंजे करे कलयुग जा सभु माण्हू मां न चवाराईंदा ऐं तव्हांजा नियम पालन कंदा। राजा मनुआ हिकु ग्रंथ लिखियो, हुनजो नालो थियो मनुस्मृति। तंहिंमें ई लिखियल आहिनि त असांखे छा करणु, ॿार पैदा पेट में आहे त पोइ कहिड़ो संस्कार कजे। वेंदे 16 संस्कार आहिनि, टोटल अंत ताईं सभु 16 संस्कार आहिनि। अॼुकल्ह जेको पाण मञूं था संस्कार, चाहे जणे जो हुजे, शादी जो हुजे, उन मनुस्मृति अनुसार पाण करियूं था। अहिड़े नमूने सां सभु आनंद में रहिया ऐं हीअं सत्यनारायण जी कथा समाप्त करियूं था। उम्मीद आहे त ध्यान सां तव्हां ॿुधो हूंदो ऐं सत्यनारायण कथा में जेके बि मनुष्य जा व्रत आहिनि, मोह जो त्याग, वाणी में मिठा सच्चाई, कपट बिल्कुलु न,
दया ऐं परोपकार ऐं कंहिंजी निंदा न करणु, इहे मनुष्य रूप जेको श्री सत्यदेव जा व्रत आहिनि ते रखंदा ऐं अहिड़े नमूने सां पाण पवित्र ऐं सुखी ऐं आनंद थींदा। हे नारद, मां सम्झां थो तूं बि हाणे ख़ुशि थिए। हेॾा नारद बि इहा कथा वरी केरु पियो कहे? सतयुग में 88,000 ऋषि हुआ, तिन खे सूत जी महाराज ॿुधायो आहे। सभु ऋषि ॾाढो आनंदित थिया ऐं इहो जेको आहे समाचार ऋषि जेको आहे सो घुमंदे 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 सभिनी खे ॿुधाइण लॻा। बोल श्री सत्यदेव की जय। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। बोल श्री सत्यदेव की जय। बोल श्री आज के आनंद की जय। सत्यदेव जी कथा थी वई आहे। पोइ आरती कबी, आरती करे वरी भोग चाढ़बो। भोग चारे प्रसाद ऐं चणामृत जो वितरण थींदो। वितरण थी करे सभु मिली करे अहिड़ी जेकी आहे सा कथा सबंध थे। पलव पाईंदासीं, पलव पाए चवंदासीं धर्म की अधर्म का प्राणियों में विश्व का ओम शांति 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 इति।